अजरक पाए टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार अजरक पाए टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार। सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा 5000 साल खां वधीक पुराणी आहे। सिंध जेको धरती आहे उन शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जहिड़ा शाइर पैदा करण जे मोहब्बत ऐं प्यार जो पैगाम ॾिनो आहे। हीउ जेको बाक़ाइदे तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे सकावत जो ॾियारो उनखे अञा बहितर तरीक़े सां इन तरीक़े सां मल्हायो वञे जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि जीअं असांजा राइटर्स आहिनि जेके असांजा हुनरमंद आहिनि उन्हनि खे एवार्ड्स वग़ैरह ॾिना वञनि उन्हनि जी उनखे मञता ॾिनी वञे ऐं हिन सकावत ॾियारीअ जे ज़रिए असां मोहबत ऐं अमुन जो पैगाम ॾियूं ऐं पंहिंजी तइलीम ते फोकस ॾियण लाइ माण्हुनि खे जेको आहे इन तइलीम जी अहमियत जी खां आगाह करायो। इन जे अंदरि जेकर सकावत अंदरि कुझु समाजी ख़िदमत वारो जेके अंसर शामिलु कयो वञे त मुंहिंजे ख़्याल में पोइ इन प्रोग्राम खे चार चढ़ लॻी वेंदा छो असां जेको सिर्फ़ु पंहिंजो प्रोग्राम कयूं था पंहिंजी अजरक खे टोपीअ खे या ॿिया जेके सकाफ़ती शयूं आहिनि जेका असांजो हो जमालो वग़ैरह इन खे प्रोमोट करण लाइ कयूं था त इन खे प्रोमोट करण सां गॾोगॾु असांजूं जेके उहे रिवायतूं जेके हिन लटिजी वियूं आहिनि जेका लतीफ़ जो पाड़े न आहे पर उन त का राति रजाई गुज़री उहे जेके रिवायतूं असांजूं उनखे उजागर करण लाइ असांखे कोशिशि करणु खपे। कंहिं ग़रीबनि जे लाइ हवाले सां को फंक्शन कजे कंहिं ॿहिराड़ीअ में जीअं मच कचहरियूं वग़ैरह थियनि थियूं उते वञिजे उते ग़रीबनि लाइ कोई अनाज वग़ैरह बंदोबस्तु करे वञिजे उते ग़रीबनि लाइ कोई कपलेट जो बंदोबस्तु करे वञिजे उते ग़रीबनि जी का दावत वग़ैरह कजे। मूं हिकिड़ो दफ़ो पंहिंजे ॻोठ में इहो सोचियो हुयो त असां पंहिंजे ॻोठ में जेके उमिरि रसीदा माण्हू जेके 60 साल खां जिन मथे उमिरि आहे उन्हनि सां हिकिड़ो कंहिं प्रोग्राम करणु खपे उन्हनि जूं यादूं महफ़ूज़ करणु खपनि रिकॉर्डिंग करणु खपे उन्हनि जो प्रोग्राम अचणु खपे त असांजे इन्हनि माण्हुनि अॼु खां 60 साल अॼु खां 70 साल पहिरीं सिंध खे कीअं ॾिठो असांजे समाज खे कीअं ॾिठो उनजूं मजबूरियूं कहिड़ियूं हुयूं उन्हनि माण्हुनि जूं हालात कहिड़ियूं हुयूं हालात ज़िंदगी सिंध सचिन आबाद आहे असांजी सकाफ़त असांजी तहज़ीब अज़ीम आहे सिंध खे नबी करीम सलाहु जो दुआ आहे ऐं तॾहिं खां ई असांजा सिंधी माण्हू मदीने शरीफ़ मके शरीफ़ ईंदा जो नबी पाक सलाहु जन फरमायो अदा ओरिया ही सिंधी माण्हू जेका असां अजर खे खणी आया आहियूं मतिलबु नबी करीम सलाहु अजरक खे साराहियो वाखाण कई आहे इहा हिकिड़ी दुआ थी सिंध वारनि लाइ। अॼु त सिंधियुनि जी ईद आहे हर को पाण आयो ठाहे अॼु त सिंधियुनि जी ईद आहे हर को पाण आयो ठाहे गीत पुछनि जा पिया गूंजल गीत पुछनि जा पिया गूंजल तूं बि ख़ुशीअ मां झुमिरियूं पाए अजरक पाए टोपी पाए सिंध जी जल आ प्यारी सोहणी धरती आसारी सिंध जी जल आ प्यारी सोहणी धरती आसारी होश वहे मुंह वांगे तूं होश वहे मुंह वांगे तूं तैसा बाजो मींहुं निभाए अजरक पाए टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हार। कपिड़ो वठिजो थो उनजे बुकरम वठिजे थो उन पटी ठाहे वरी उनखे उन दर्जीअ खे थो ॾिजे थो सिलाई करे ॾिए थो वरी उहा लिकाई कबी लिकाई करे पोइ वरी उहो ठाहींदो ठाहिण खां पोइ वरी ॻंढाई थी पोइ वञी पोइ कंहिं में हीरो थो लॻे कंहिं में टिक थी लॻे या उहे लॻंदियूं उन्हनि खां ठही पोइ थी वञे अॻिते हीअ टोपी आहे जेका कची पियल आहे या टोपी या ॻंढ बि आहिनि तयारु थियल आहे हिन में टिकूं बि आहिनि हीअ मुके कलाबाज़ ते ठहियल आहे ऐं इन खां पोइ हीअ टोपियूं आहिनि हीअ पश्चिम ते आहे हीअ पश्चिम ते आहे टोपी ऐं इन में ॿियूं आहिनि सिटीसीअ ते बि अचनि ॿियूं पर तक़रीबन हींअर हीअ पश्चिम ते हिन ते घणी थी हले। टोपीअ कारोबार असां माशाल्लाह भलो थियो आहे हींअर ॾियारे साल खां उहा बि सुठो हो पर हींअर माशाल्लाह रश सुठी आहे असांखे माना फुर्सत ई न आहे वीआईपी कमु कयो ऐं घणे ताईं अंदाज़न माना तव्हां केतिरे खां वठी 20,000 ताईं टोपी पई ऐं 5,000 10,000 7,000 जमाली टोपी सुई डेरा बुकरी जी हर इलाइक़े जी असां वटि
किथे किथे वेंदो तव्हांजो टोपियो किथे किथे वेंदो हर शहर में वेंदी आहे असां टीसीएस जा मोकिलंदा आहियूं भाई केरु पसंदि कंदो आहे उनखे टीसीएस करे एड्रेस ते मोकिलंदा आहियूं रत देरे जी आहे सईदाबाद जी आहे डेरा मुक्ति आहे कंदकोट जी आहे हर इलाइक़े जी पाण ॾिठो पई आहिनि का बि टोपी करण जेका हिन दुकान ते न हुजे शांति ऐं सिंधी टोपी न्यू सैदाबाद जी सिंधी टोपी तमामु घणी मशहूरु आहे कंदकोट जी जकमाबाद जी रतो देरो खान कंडो आदम हर शहर जी टोपी तमामु घणी मशहूरु अॼु त सिंधियुनि जी ईद आहे हर को पाण आयो ठाहे अॼु त सिंधियुनि जी ईद आहे हर को पाण आयो ठाहे गीत पुछनि जा पिया गूंजल गीत पुछनि जा पिया गूंजल तूं बि ख़ुशीअ मां झुमियूं पाए अजरक पाए टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हाए असांजे हज़रत सरदार अहमद शाह ज़कीयारी तव्हां काफ़ी बैक आहिनि अहिड़ा जेके ख़ासि अजरकल ते चया विया आहिनि बाबा जन बैक ख़ासि टोपीअ ते चया विया आहिनि ख़ासि लुंगीअ ते चया विया आहिनि जेके बि असांजे सिंध में सकाफ़त जे लिहाज़ सां शयूं अचनि थियूं उहे सभु असां वटि हिते मौजूदु आहिनि ऐं असांखे खपे त बिल्कुलु हर साल पंहिंजी असुलियत जेका असांजी आहे ख़ानदानी विहा इन लाइ आउं साईं अमन शाह जी हिकिड़ी सिक थो पढ़ां त विहा कीअं विसारे रस्म रीत अबाणी विहा कीअं विसारे रस्म रीत अबाणी सुती सुर्ख समायल ॿियल पुराणी इन करे असां जेका बि असीं सिंध में आया आहियूं जेतोणीकि सादात आहियूं पर असां पंहिंजी अरबी ॿोली बि छॾे ॾिनी असां सिंध में रही जेतोणीकि असांखे इज़त एतिरी मिले थी सादात जे हुजण सां अहल बैत जे हुजण सां आले रसूल जे हुजण सां एतिरो मान मिले थो जो असीं उन अरबी रखी था सघूं पंहिंजे ॿोलीअ में पर असां पंहिंजी मादिरी ॿोली छॾे सिंध जे ॿोलीअ खे पंहिंजी मादिरी ॿोली सम्झो इहो ई मुंहिंजे ख़्याल में इन खां मथे ॿी का बि ॻाल्हि सकाफ़त जे लिहाज़ सां माण्हू पंहिंजूं जेकॾहिं ॿियूं ॿोलियूं हुजनि उन्हनि खे छॾे जंहिं देश में रहे थो जहिड़ो देश तहिड़ो देश असां इन करे असांखे सिंध हूअं बि वणे थी असां हूअं दिली तरह सां लॻाव आहे सिंध सां इन करे सभिनी खे खपे त जेके बि सकाफ़त जा ॾींहं था अचनि से बिल्कुलु प्यार सां मोहबत सां अमुन सां ऐं सुजाॻीअ सां मल्हाइणु खपनि ऐं पाण में को अहिड़ो गॾिजाणियूं थियनि गॾु थियनि जो धारियूं क़ौमूं असां ते ईअं असांखे अकेलो अकेलो सम्झी हमिलो न कनि सकाफ़ती उहिञाण आहिनि या असांजो जेको राग जेको लोक अदब आहे उनखे गुज़िरियल काफ़ी अरसे खां प्रोमोट कयो पियो वञे पर इनखे असां ताईं आम माण्हुनि जी ख़िदमत वारे सतह में खणी वञिणो पवंदो जेकॾहिं असां चाहियूं था त असां पंहिंजे माण्हुनि जा असां पंहिंजे माण्हुनि जा तकलीफ़ूं ऐं उन्हनि जा ॾुख उन सां शेयर कयूं उन सां वंडियूं त पोइ असांखे घुरिजे त असां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचूं ऐं उन्हनि जे लाइ ख़िदमत जो ज़रियो बणिजूं जेका मुंहिंजे ख़्याल में असांजी सकाफ़त जो हिसो रहियो आहे असां जेको हमेशह असां चवंदा आहियूं त भाई पी अमन भाईचारो हाणे उन सॼे जो जेको सबक़ु आहे या तसवुर उन सॼे जो सबक़ु छा आहे त माण्हुनि जा अहंज दूरि कयो माण्हुनि जे अहंजनि खे ख़तमु करण जे लाइ कोशिशि कयो त हाणे मुंहिंजे ख़्याल में वक़्तु अची वियो त असां उन तरफ़ वञूं ऐं असांखे हिकु गॾियल मुनज़म तौर ते अहिड़ी कोशिशि करणु घुरिजे त जीअं असां पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु न कुझु करे वञूं मिटी असांजी माउ आहे मिटी असांजी माउ आहे जीअण मरणो आहे इन लाइ अजरक पाए टोपी पाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हाए सिंध जो ॾिहाड़ो मुर्गी मल्हाए